कुछ ॿुधे बि नथो पोइ इहो डांस कहिड़ो कंदो हुजे छा मसलो मुंहिंजी मर्ज़ी आहे न पोइ छा हलायूं पिया ॾिसे नथो जंग हलायां थो नी मतिलबु तव्हां डांस जेको था त छा था ॿुधी डांस जो मतिलबु बरसां वारनि जी आहे पोइ तूं छो डांस करे उन ख़ुशीअ में हा ठीकु आहे ठीकु आहे इहे ॾींहं मुंहिंजा मौला तोखो मां घुरिया मुंहिंजा ॾींहं ख़राबु आहिनि तुंहिंजा ॾींहं ख़राबु हा आहिनि न। शहर त आहे छो आयो आहे इहो मानीअ में अञा टाइम आहे त ख़बर बि आहे त मानी हिन महिल न पचंदी आहे केॾो थो तंग करे ॻाल्हि त ॿुधण साईं हा मां ॾे आयो कल्ह सहुरो मां वारो छो आयो ॿुधायां त थो न भाउ कहिड़ो मां ॻाल्हि पूरी कई आहे हा ॿुधाए आयो वरी इहो बसि अड़ी करे वेही रहियो चई ॿार जेको आहे साल थी न छॾिया थी घुमण हाणे मां वठी वेंदुमि पूरो हफ़्तो न मोकिलींदोमांनि कड़ी कई आई कल्ह वठी वियो कंहिंखे ॿार मुंहिंजा नंढड़ा अड़े मुंहिंजी घरवारी मुंहिंजो सहुरो वठी वियो काॾे वठी वियो पंहिंजे घर छो वठी वियो बसि वठी वियो घुमाइण लाइ हाणे ॻाल्हि इहा आहे अर्ज़ु आहे थोरो ॿुधो हा मतिलबु तुंहिंजी टिकी ईंदी आहे अलाह जी महिरबानी आहे हिकिड़ी मानी तूं मोकिलींदा हुजे तव्हांजी हाणे ॿार जो न आहिनि त मूंखे वरी मानी जी तकलीफ़ थींदी मां चयो ॿ चारि मानी चवां मथे मोकिले ॿार मोटनि वापसि खाइण वारो हिकिड़ो आहे नी हा हा अलाह जे नाले ते हिकिड़ी मानी हिकिड़ी टिकी ॾींदा आहियूं नी हा, ॿ हुन में ड्रव नथो ठही हूअं त हिकिड़ी ॿार खाई वेंदा हुया वरी असांजी पंहिंजी बचंदी हाणे मुंहिंजी न बचंदी मतिलबु तव्हां वारी मानी में ड्रॉ न थींदो हिकिड़ी में ड्रव न थींदो हा पोइ ॿ चारि मथे हुजे गॾु हुआ छा कूनर में खाराया आहिनि बाबा ॿ मानियूं पाड़े जे करे तव्हां त मथे मोकिलियांदा सवाबु थींदी यार भला ॿार न आहिनि वक़्तु आहे कॾहिं तव्हांजा बि वरी वेंदा त असां वेठा आहियूं न भला न मां तो वांगुरु निंदण को थो रही आहियां मूंखे अलाह जो गंज आहे जेको आहे बहरहाल मानी जी महिरबानी कयो ॿ मानियूं मथे मोकिलियो हल ठीकु आहे ॿ मानियूं मोकिलिया आहिनि हा। बसि सही आहे मानी जो टाइम थिए त पोइ अचिजांइ वठी वञजांइ ॿियो अर्ज़ु हिकिड़ो अञा आहे वरी छा जो बाक़ी आहे रख यार थोरो बीमार बि रहूं था पोइ कारे मिर्च में भाॼी माना जेका न मां खाईंदा आहियूं रख थी हा माना इहा जेका छेणनि जी रख थींदी आहे अड़े परहेज़ परहेज़ डॉक्टरनि माना जेको इलाजु कयो उन्हनि परहेज़ ॾसी त बाबा परहेज़ कर हीअ शइ न खा हीअ शइ न खा माना कारो मिर्च थियणो आहे परवेज़ मुसिरफ़ बंदूक लॻा माना मूंखे बसि रोकियल आहे माना जेको आहे सो थधी शइ खा ॻाढ़ो मिर्च न खा कारे मिर्च में भाॼी मुंहिंजे लाइ आहे पोइ आइस्क्रीम वठी खा ठीकु आहे उहा खाईंदुमि इहो राति छा चाढ़ींदी भाॼी राति हाणे जेको नसीबु हूंदो उहो चढ़ंदो मुर्गी वठे न पोइ मुंहिंजे लाइ उहो रच न लेग पीस चवंदा छा उहो वरी पोइ सॼो हुजे नंढो न कजां अड़े मुर्गी छो वठंदुमि पटाटा दाल बेसण टिकी इहा तोखे सम्झ में नथी अचे उथंदे ई मुर्गी मां अॼु ॿुधाए छॾियांसि न हाणे मानी जो मोकिलींदो तव्हांखे ख़बर त हुजे न मानी छा छा खाईंदो आहे छा पींदो आहे हिकु अलाह जो नालो ॿियो हलवे सां मानी चलो अलाह खाईंदो हल भला उहो बि जेको ॿी ॻाल्हि आहे मां चांहि ॿिए चकर चांहि पींदो आहियां मां मानी खां अधु कलाक अॻु में हिकिड़ो कोप मोकिलिजांइ मानी खाई जीअं बि आहे वरी कलाक खां बाद ॿियो कोप मोकिलिजांइ वरी टियों कोप 12:30 बजे राति जो माना जेको आहे सो मोकिलिजांइ चांहि मोकिलियां हा मां होटल खोलियो आहे पाड़े में चओ न पोइ पाड़े जो आहे त हिन जो मतिलबु इहो थोरो ई आहे त मां तोॾे मानी बि मोकिलियां चांहियूं बि मोकिलियां कज़ियो थियो अथव छा ॿुधायो मां यार हिकु मुंहिंजी घर वारी वठी वियो आहे सहुरो मां वारो त हाणे मूंखे ॿ टे ॾींहं कुझु खाइण पीअण वारो माण्हू पचाइण वारो न आहे न तूं मोकिलींदे न भाउ उथ 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 शराफ़त सां उथ तो छो छा उथ त धिको न ॾियण वञी गटर में न किरे उथ सलाद बि हुजे रायतो बि हुजे राति हा त मां सलाद बि रायतो बि जेको आहे छो पादर पादर थो करे छो मां हिकु अची जेको आहे मुंहिंजी जेको आहे डांस में न्याए छॾी थी मां अलाए कहिड़े मूड में वेठो हुउमि वरी सलाद बि ॾिजांइ रायतो बि ॾिजांइ ॿ मानियूं बि ॾिजांइ अब पाड़े में आऊं छो भला हलो 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 माल सां वञी पंहिंजनि जा घर खड़का ॿीहर हेॾे न अचिजांइ ईअं न थिए उहा जेका हिकिड़ी ख़ुदा वास्ते मानी ऐं टिकी ॾियां त उहा बि बंदि कयईं हल न बाबा हलो ईअं न कजां। हल हल निभाग आहे चंद्रा जेको घरों रुसे थो टिकी बि ॾिजांइ मानी बि ॾिजांइ पीस ॾिजांइ पीस घर में खाओ दाल वरी हिते फरमाइशूं पीसनि जूं त पीस ॾिजांइ दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजी वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।